लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन जो चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर जनाब दितल कलोड़ो अलमारूफ़ ज़ुल्फ़कार कलोड़ो। दितल कलोड़ो साहब सां सिंध जा लखे माण्हू वाक़िफ़ आहिनि ऐं हू एतिरो नेठो ऐं एतिरो न्याज़ ऐं निबड़त वारो माण्हू आहे जो एॾो वॾो माण्हू लॻे ई नथो जेॾो आहे। ऐं माण्हू उनखे जॾहिं ॾिसे थो साफ़ु सुथिरो फस्ट क्लास साफ़ु कपिड़नि में टोपी मथे ते पातल, त जेके सिंधी न आहिनि उहे सम्झनि था त हीउ थोरो पढ़ियल हूंदो, BA हूंदो, MA हूंदो, बाक़ी मिड़ई ख़ैरु। सो जॾहिं माण्हू उन सां वेहनि था ऐं हू जॾहिं ॻाल्हाए थो, जॾहिं सॼा किसा ॿुधाए थो ऐं जॾहिं पंहिंजी कामयाबु कहाणी जो सॼो कारवां उहो छिके थो त पोइ जेके सिंधी न आहिनि उहे त चवनि था असां ग़लति सोचो त हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू। जेके सिंधी आहिनि उहे सम्झनि था त हीउ प्रॉपर सचो सिंधी कोन्हे, जो हिन में एॾी वॾाई ई कान्हे, एॾी का फूंड ई कान्हेसि ऐं ज़मीन खां 2 फुट मथे घुमे ई कोन थो, असांखे मिली वियो किथे। सो असां त इन जो माण्हू आहे, हिकिड़ो माण्हू आहे जो लख थिए थो ऐं हर कंहिंजी पंहिंजी विथ, पंहिंजी वखर आहे ऐं हिकिड़ा माण्हू पाण खपाए था छॾनि, हीअ त वरी बि पंहिंजी ॾात, पंहिंजो वखर जेको आहे उहो आवाम जे अॻियां फैलाए थो, विकिरो नथो करे पर फैलाए थो। इन फैलाव जे करे सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे सरसो, उन में चङा मोतबर माण्हू आया आहिनि, उन्हनि तमामु भला कम कया आहिनि। उहे वेंदे वेंदे हिन जे हवाले करे विया सरसो, हिन पिणु इलाही कम कया। असां ज़रूरी था सम्झूं इहा तमीद, इहो थल ॿधणु माण्हू वॾो आहे, इन करे वॾे माण्हूअ जे ज़िंदगी में ई उन जे शान जे हवाले सां असां समूरनि माण्हुनि खे उहा मोट बि ॾियणु खपे ऐं उहो ॻाल्हि मञण ऐं तस्लीम मंजता जे हवाले सां हीअ मूं तमीद ॿधी आहे। पाण जनाब ॾितल ख़ान कलोड़े सां ॻाल्हायूं था ऐं उन सां हाल वाल कयूं था त ज़िंदगी किथां हली, किथां गुज़ारे, किथे पहुतो। ऐं हुन गाने वांगुरु त चना किथे गुज़ारी राति वे, त हू हीउ चंड जेको आहे उहो राति किथे हो ऐं सुबुह किथे थो करे, इहा सॼी ॻाल्हि पाण हिन खां पुछंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। ऐं इलाही दफ़ा टाइम रखियोसीं, पोइ न थियो, रखियोसीं न थियो, थींदो आहे ईअं। हाणे ॾितल खां तव्हां पंहिंजे ॻोठु, शहर, पीउ माउ, ॾाॾे ॾाॾी जेको बि सांभर अथव, उहो तकड़ में थोरो ब्रीफ हवालु ॾियो। सभ खां पहिरियां त डॉक्टर साहब थैंक यू वेरी मच, तव्हांजे लीडर टीवी जी तरफ़ां तमामु घणी महिरबानी। तव्हां ॿियो हेॾो इंट्रो में तव्हां एॾो मां वाक़ई में न आहियां जेतिरो तव्हां मूंखे पेश कयो आहे, पर वरी बि तव्हांजी महिरबानी ऐं इज़त उहो ॾींदो आहे जेको माना इज़तदार माण्हू हूंदो आहे। अच्छा, हाणे मूंखे असांजी जेकी लाइफ गुज़री आहे उहा प्योरली माना कचे जे इलाइक़े में, माना मूंखे पहिरियों दफ़ो जेकी मूंखे सांभर आहे उहा ॿोॾि जी सांभर आहे। त असां पाणीअ में आयासीं, कीअं पाणीअ जे हिकिड़ी मथाछिरे ते वेठा हुआसीं, चारों तरफ़ पाणी हूंदो, लाइफ माना पाणी, जेकी पहिरीं मूंखे सांभर आहे। घणी उमिरि आहे तव्हांजी? इहा मुंहिंजी 5 साल जी उमिरि आहे। अच्छा, इलाइक़ा ॻोठ कहिड़ा इहे? इहो माना उन वक़्तु नवाबशाह जो ज़िलो हुयो, ॻोठ जेको हुयो उहो माना आबाद, ॻोठ जा नाला त कुंडल खान कलोड़ो हुयो, पर जेके माना यूसी जा चइजे उहा आबाद हूंदी, दे आबाद सॾिबी हूंदी, यूसी वरी महेसर, ऐं दरिया जे रिवराइन एरिए में असांजो ॻोठु हूंदो। त हाणे दरिया जॾहिं ॿोॾि मां मूंखे इहा ख़बर पए थी त ॿोॾि लही वई आहे, वरी माना रस्ता सही थिया आहिनि, असां स्कूल वञणु शुरू कयो आहे पहिरियों दफ़ो। ऐं मूंखे वाल साहब जी त माना दारिया यकी साथ रहियो, वालदा मुंहिंजी, मां उनखे मुंहिंजी सांभर न आहे त मां उनखे ॾिठो न हो, छाकाणि मुंहिंजे शायदि ॼमण खां पोइ 2 सालनि जे अंदरि डेथ थी वई हुनजी। बाक़ी असांजो बि हिकिड़ो अजीब सिलसिलो आहे त मुंहिंजो वाल साहब हुयो, हुन जा
ॿ भाइर हुया, हिकिड़े शादी कई, हिकिड़े शादी न कई। जंहिं शादी कई उन जा वरी 5 औलाद हुयो, त उहो पाण गुज़ारे वियो, त वरी मुंहिंजो वाल साहबु हुन 5 खे पालियो, 2 धीअर ऐं 3 पुट हुआसीं। वरी इतफ़ाक़ सां जॾहिं मुंहिंजो वाल गुज़ारे वियो, त उन्हनि 5 जे औलाद मां हिकिड़े सौट माना वरी मुंहिंजी परवरिश कई। अच्छा, हाणे तव्हांजो वालिद साहब कॾहिं गुज़ारे वियो, घणा साल? 96 में माना। घणी एज आहे मुंहिंजी? मुंहिंजी हिन वक़्तु उमिरि त मुंहिंजी 54 साल आहे, पर उन वक़्तु मां यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट थियो हुउसि त वाल साहबु गुज़ारे वियो। पर ज़ाहिर आहे कमाइण जेको आहे सो एतिरो कोन हूंदो, त वरी मुंहिंजे सौट खे नौकिरी त उहो पालींदो। वरी इतफ़ाक़ सां मुंहिंजे सौट जो इंतकाल थी वियो, त वरी उनजी सॼी फैमिली वरी मां सपोर्ट कंदो आहियां। त माना ॾिसो, मुंहिंजो पीउ हुनजी सपोर्ट कई, वरी उहो वरी उनजे वरी औलाद मां मुंहिंजी सपोर्ट कई, वरी मां हुननि जी सपोर्ट थो कयां, त इहो हिकिड़ो सिलसिलो हले बि थो। ऐं ॿियो त असांजे सफ़ा ॿाहिराड़ी जो माहौल हुयो, त एॾो को रिकॉर्ड को माना जीअं सम्झो था त एतिरो हिस्टोरिकल न हुयो। तालुक जेको हुयो उहो काश्त सां हुयो, बनी वारे सां हुयो। उहो बि माना ईअं सम्झो त पंहिंजी बनी कोन हुई, वॾनि जूं बनियूं काईंदा हुआ, ऐं आदत जीअं थींदो आहे ईअं थियो। पोइ असां वरी ॻोठनि में पढ़ियासीं। नंढे सभ खां पहिरियों त असांजे ॻोठ जे भरिसां स्कूल हो, उहो तक़रीबन 1/2 किलोमीटर खनि परे हो। ऐं उन वक़्तु मां त हमेशह ॾाढो दिलि सां पीपल्स पार्टीअ जो माना उन वक़्त जे लीडरशिप जो माना थोराइतो आहियां, त ज़ुल्फ़कार भुट्टो साहिबु एजुकेशन लाइ हर यूनियन काउंसिल में सरकारी स्कूल ठाहिराया हुआ। ऐं असांजे यूनियन काउंसिल में सभ खां बहितरीनु जेकी बिल्डिंग हुई, पकी बिल्डिंग हुई, इवन वॾेरा बि हुया, लैंडलॉर्ड हुया, उन्हनि जी कंहिंजी बि न, इहो स्कूल माना सभिनी खां सुठे में सुठो स्कूल हुयो। इन मां लॻे पियो त माना स्कूल जी इम्पोर्टेंस केॾी आहे। पर वरी अनफॉर्चुनेटली इहो हुयो त उन में टीचर कोन थी सघिया। माना टीचर हुजनि हा त शायदि असां अञा उते पढ़ूं हा। ऐं उन स्कूल में को 300 खनि ॿार पढ़ंदा हुआ। ऐं उहे ॿार माना मां 5 सालनि जो टाइम सां हुउसि, को 6 जो, को 7 जो, को 8 जो, 10 जो, 11 जो। पर मार वारो कल्चर ॾाढो हो। अच्छा, माना उस्ताद एॾी मार ॾींदा जो माना 4-5 जो जेको आहे उथवे कराए पोइ ॾंडे सां कुटींदा। उन सां छा थियो, घणा ॿार जेके आहिनि सो बदज़न हुया, माना पढ़ाईअ खां नफ़रत जे हद ताईं माना सोचींदा हुआ। मुंहिंजो मामो हुयो, उहो मूंसां गॾु पढ़ंदो हो, ऐं उहो इन मार जे करे माना एॾो ड्रॉप आउट थी विया। माना चवंदो हो त मूंखे माना लिकी वेंदो हो जंग में न, पीउ मां ॻोल्हींदा हुअसि त लभे त असांखे स्कूल मोकिलियोसि। पर पोइ स्कूल बि फिटी वियो। ऐं उन स्कूल में ॾिसो हुकूमत जी केॾो ख़र्चो हो। 2 मंज़िला स्कूल, 3 कमरा हेठि, 3 कमरा मथे, 2 साल पढ़ाई थी। हिकिड़ो टीचर हुयो, उहो टीचर ट्रांसफ़र थी वियो, वरी उन स्कूल में कॾहिं पढ़ाई न थी। ऐं तव्हांजे ॻोठ मां बि कंहिं मालिकी न कई? ॻोठनि मां मालिकी माहौल न हो, पढ़ियल लिखियल केरु बि कोन हो। हाणे मां जेकॾहिं सम्झो था त शायदि सॼी UCA मां जेकॾहिं मैट्रिक करण वारो आहियां त शायदि 2 या 3 छोकिरो हूंदा आहिनि। त माना ईअं सम्झो त माहौल न हो सफ़ा। अञा ताईं माहौल न आहे, कचनि जे इलाइक़नि में जेको आहे साॻियो ई माहौल हले थो पियो। ऐं इहा असां बि ॾाढो पे बैक नथा करे सघूं, जो हालात अहिड़ा आहिनि। कचो जो चओ था त दरिया जे किनारे आहियो? न, ॾिसो कचो उहो हूंदो आहे जेको हेॾां बि बंदि हेॾां बंदि, दरिया त नंढे में हलंदो आहे, पर उहो दरिया जॾहिं वधंदो आहे त बंदनि ताईं पहुचंदो आहे। हलियो त बंद जे अंदरि में रहंदा हुआ। अच्छा, माना दरिया वेझो आहे न, माना रिवराइन एरियो सॾिबो आहे, एरिया दरिया जो ई आहे पेट बेसिकली, नहरी एरिया आहे। त जॾहिं ॿोॾि ईंदी आहे त उहो सॼो ॿुॾी वेंदो आहे, नेचुरल आहे उहो। ठीकु त आहे। उन में को असां उन इलाइक़े में माना मां रहियो आहियां 1हीं 2हीं 3हीं 4हीं 5हीं 6हीं 7हीं 8हीं क्लास में पोइ असां शिफ्ट कयोसीं कराची। कराची आबाद मां? आबाद मां, कचे मां कराची? कचे मां कराची। उहो बि हिकिड़ो ईअं थियो रीज़न जो, असांजो हिकिड़ो सौट जेके ॿुधायोमांव न, जेके 3 सौट हुया, उन्हनि मां हिकिड़े खे कराची नौकिरी मिली वई हिते। ऐं सो उन बाक़ी जेके 2 सौट आहे, ॿिए खे एग्रीकल्चर में नौकिरी टंडजाम में मिली। ऐं 3 जेको असांजो उते ॻोठु हूंदो। पोइ वरी इहो धाड़ियल कल्चर ख़बर अथव ॾाढो हुयो। असां पाण पढ़ंदा हुआसीं त पोइ उन खां माना जेको नौकिरी वारो भाउ उहो थोरो सियाणप कईं त यार हे त हे बि धाड़ियल थी वेंदा, कचे में था रहनि। उन चयो त न बसि लॾे अचो कराची। जॾहिं लॾनि पिया कराची मां, असां हाणे मां 8हों पढ़ां पियो, हर शइ यादि आहे।
त सभई माण्हू चवनि पिया त हे त ख़ाली हथे था वञनि कराची में, पिनंदा अलाए छा कंदा, ख़बर थो हुजे ॻोठ वारा चवंदा हल। ख़ैरु उहा हिकिड़ी माइट जी ट्रक हुई, उन में सामान खणी असां कराची पहुतासीं। पोइ उते कराची में स्कूल में दाख़िला वरिती नाज़माबाद में, ऐं साईं फारूक चांडियो साहिबु हुयो, ॿिया चांडिया उते नौकिरी में हुया, उन्हनि सां थोरो वास्तो थियो। उहो वीचारो मूंखे मोटर साइकिल ते खणी वेंदो हुओ स्कूल ते। अच्छा, ऐं हिते ई हूंदो रहंदा किथे हो? रहंदा हुन कोचिंग सेंटर, जेको नेशनल स्पोर्ट्स कोचिंग सेंटर आहे, उते हुननि खे नौकरियूं मिलियूं। उते ई हुनजे बाउंड्रीअ में ईअं जोगिन टाइप ठाहे माण्हू जे रहंदा, क्वार्टर हुयो, हिकु ॿ क्वार्टर हुयो, बाक़ी फैमिली घणी हुई त वरी हुननि पंहिंजा छपरा ठाहे हुनखे वधाए छॾियो। पोइ हिते मां 8वीं पढ़ी, ऐं पोइ वरी उते उस्तादु हिकिड़ो हूंदो हो मेमुण साहिबु, हुन चयो यार तूं एॾो होशियारु आहीं, तूं सिंधी मीडियम में किथे पढ़, छाकाणि मूंखे लैंग्वेज न ईंदी। इहो माना हद जी ॻाल्हि आहे त मां 8वीं पढ़ंदो हुउसि, ऐं सॼी 8वीं मां हिकु लफ़्ज़ बि स्कूल में न ॻाल्हायो, सॼो साल न ॻाल्हायो माना? मूंखे ॻाल्हाइणु कोन ईंदो हो न उर्दू। ओहो, मूंखे लैंग्वेज माना उर्दू न ईंदी, सिंधी ईंदी हुअ? सिंधी त ख़ैर मां पर पढ़ी वेंदो हुउसि उर्दू। माना मुंहिंजा किताब खोलींदा हुआ टीचर त हैरान थी वेंदा हुआ त सॼो होमवर्क थियलु आहे, पर जेकर उथारे बीहंदा हुआ त मां ॻाल्हाइणु न ईंदो। हालांकि माना टुटल फुटल ॻाल्हाइणु घुरिजे, पर वरी माण्हू जेको पढ़े थो त उहो चवंदो आहे सही ॻाल्हायां, ग़लति न ॻाल्हायां। पोइ उन उस्ताद चयो त तूं एनजेवी स्कूल में छो नथो पढ़ी? मुंहिंजे साईं मूंखे त ख़बर कोन्हे त कराची में कोई एनजेवी स्कूल बि आहे। पोइ वरी उहो उस्ताद मूंखे वठी आयो पाण, एनजेवी स्कूल में दाख़िलो कराईं। हिते त पोइ मुंहिंजी ॾाढी माना ग्रोथ थी, माना सभिनी सिंधियुनि खे ॾिठो, माना मूंखे लॻो त कराची में बि सिंधी आहिनि, हूअं त लॻंदो त ॼण सिंधी आहिनि ई कोन। पोइ सभई सिंधी मीडियम स्कूल हुयो, 9वीं ते पढ़ी, 10वीं ते पढ़ी, ऐं सुठनि नंबरनि में पढ़ी। ऐं माना पोइ वरी हिते कॉलेज में दाख़िला वरिती कराची में, नेशनल कॉलेज में। 12वीं पढ़ण खां पोइ नेशनल कॉलेज माना दाऊद जे साम्हूं? हा, बहादुराबाद वारो। हा, उते तॾहिं माना 87 जी ॻाल्हि, 89 जी ॻाल्हि आहे, ऐं ॾाढा इहे जहिड़ा झगड़ा हुया त फस्ट ईयर पढ़ीसीं, शुरू थी चुका। सेकेंड ईयर पोइ असां कॉलेज न वियासीं, पोइ घरों वेही ट्यूशनूं करे ॾाढो माना माहौल ख़राबु हो। सिंधी मुहाजर जेको मामिलो हुयो उहो ॾिठोसीं, बसियुनि में ॾिठोसीं, माण्हुनि खे मरदे बि ॾिठोसीं, उहो ॾाढो भयानक दौर हुयो। ऐं अलाह अॻिते अहिड़े दौर खां बचाए। पोइ ईअं ई असांजी हिते इंटर बि थी, ऐं इंटर खां पोइ हिते सभई मूंखे सोचनि पिया त हिते किथे कंप्यूटर पढ़ो, किथे CA कयो। ऐं असांखे इहे सम्झ में अचनि कोन पियूं शयूं। नंढे लाइक़ु ज़हन में ख़्यालु हो त या डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे, ॿी त का शायदि पढ़ाई आहे कोन। पोइ वरी ज़रई यूनिवर्सिटी में दाख़िला मुंहिंजी थी, मार्कूं घटि हुयूं शायदि उनजे करे, टंडेजाम। टंडेजाम, ऐं उहो बि हुन वक़्तु गनीमत सम्झोसीं। हाणे टंडेजाम में इंजीनियरिंग दाख़िला थी, पंहिंजो पाण खे माना चीफ इंजीनियर सम्झणु लॻासीं। ॿिए साल में पहुतासीं त थोरो हेठि लथासीं, सीनियर इंजीनियर। वरी 3 साल में आयासीं त SDO। 4थो साल पढ़ी जॾहिं निकितासीं त पोइ ख़बर पई त असां ज़ीरो आहियूं, कुझु बि न आहियूं। माना हिकिड़ो वॾे ख़्याल में नंढे ख़्याल में माण्हू आयो। ऐं उन वक़्तु बि अगेन वरी माना पीपल्स पार्टी जो रोल मुंहिंजे हुन में शहर में रहियो आहे, जो मूंखे मञणो घुरिजे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो दौरु हुयो, पोइ शायदि 95 में सेकेंड टेन्योर हुयुसि, त हुननि इहो शुरू कयो। 10 रुपए में हिकिड़ो फॉर्म मिलंदो हो नेशनल बैंक खां नौकरियुनि जा, माना जिथे बि कयो हुन फॉर्म जे थ्रू अप्लाई कयो। उहो फॉर्म वठी बटन चांहि ते अप्लाई कयो हूंदोसीं। पोइ वरी जॾहिं ग्रेजुएशन बि थी वई, टेस्ट थी असांजी मिलिट्री अकाउंट्स में, पाकिस्तान मिलिट्री अकाउंट्स में। हिते ई कैंट जे भरिसां को कॉलेज आहे वॾो, फेडरल ABA फेडरल बोर्ड जो आहे शायदि मुंहिंजे ख़्याल में, स्कूल आहे को, उते असांजी फेडरल स्कूल। हा, हिते कैंट जे साम्हूं। हा, हिते टेस्ट ॾिनीसीं, उहा क्वालीफाई कईसीं, ॾाढो ख़ुशि थियासीं त पाण रिटन टेस्ट, ज़िंदगी में नओं क़दम। ऐं तेसि ताईं असांखे टेस्ट थी वई त नौकरियूं न मिलंदियूं, छाकाणि त हाणे इंजीनियरिंग करे कराची में वेठा आहियूं, किथे बि वञूं पिया टेस्ट जा इंटरव्यू ॾियण लाइ, कंहिं मिट माइट खे सिफ़ारिश कराए वञूं पिया कंहिं इंडस्ट्रीअ में, त उहो चवनि पिया साईं तूं इंजीनियर त आहीं पर एग्रीकल्चर इंजीनियर आहीं, असांखे को सब्जियूं त कोन्हनि पोखड़ियूं। त मां चवां यार सब्जियूं त कोन्हनि पोखड़ियूं, पर का नंढी वॾी नौकिरी त ॾियो न। वरी छा थिए पियो, जे स्कूलनि में वञूं पिया उस्ताद जे लाइ, प्राइवेट स्कूल लाइ, त उहे वरी सम्झनि पिया ओवर क्वालिफाइड आहिनि।
अच्छा हो चवनि पिया हाणे इंजीनियर थियल आहिनि, जेकॾहिं हिन महिल असां टीचर रखंदासीं त वरी 2-3 महीननि खां वरी साल खां ॿिए हंधि हलिया वेंदा, त उते उहा नौकिरी बि न पई मिले। थोरो इहो टफ टाइम असां किथे चोर सुञा किथे डोर सुञा। हा इहो बि थिए थो। सो उन दौर में वरी पास करणु, वरी मुंहिंजो इंटरव्यू थियो हिते नेवल अकाउंट्स में आहे, जेको रीजन जे साम्हूं, उते खेरी साहिबु हुयो को CA में। हा हुन सुवाल पुछिया, गुड लक इहो हो त मूंखे 15-16 सुवाल पुछियईं, 15-16 ई मुंहिंजा सही सुवाल हुया। थोरो कॉन्फिडेंस त थियो, पर जेके हालात हुया त शायदि नौकिरियूं उन वक़्तु बि ईअं हो त सिफ़ारिशूं त हलनि पियूं। ख़ैर अलाह जो चङो थियो जो मूंखे नौकिरी मिली वई। तव्हांखे घर वेठे ऑर्डर मिलियो? हा घर वेठे मां वेठो हुजां। ऐं मीन वाइल मां वरी छा कयो, यूनिवर्सिटी इंजीनियरिंग खां जो फारिग थियुसि त दोस्तनि सां कराची में मुलाक़ात थी। उहे ई जेके गॾु साईं पढ़नि पिया कॉलेज में, नेशनल कॉलेज में। पुछां पियो भाउ छा था कयो? को चए पियो मां CA थो कयां, को बाबा कंप्यूटर में थो कयां। मां खां पुछनि पिया, मां चवां पियो दरी यूनिवर्सिटी करे आहियां। चए पियो कहिड़ो पाण सां ज़ुल्म कयो अथई। सो पोइ वरी हिकिड़े दोस्त चयो त तूं ICA में दाख़िला वठी छॾ। त मां नौकिरीअ खां पहिरियां ई ते नीपा में आहे। ICA छा आहे? ICA में आहे इंस्टीट्यूट ऑफ कॉस्ट एंड मैनेजमेंट अकाउंटेंट पाकिस्तान। अच्छा या पाकिस्तान जी जीअं चार्टर्ड इंस्टीट्यूट आहे, जीअं CA, ॿई हा। हिकिड़ियूं ऑटोनॉमस बॉडी आहिनि, ऑर्डिनेंस जे तहत ॿई अप्रूव थियूं आहिनि। ख़ैर उते मां दाख़िला वरिती। अगेन साॻियो मसइलो, माना उते अकाउंटेंट में त दारी आहे, डेबिट क्रेडिट पढ़ाइणु शुरू कया आहिनि। असां साइंस जा पढ़ियल, त असांजे लाइ त उहो सफ़ा ॼण माना ABC थी वई। माना असांखे त ABC खां सिखणो पइजी वियो ऐं असांखे अलाए ॾुखियो पियो लॻे। हिकिड़े टीचर मूंखे हुते चयो, चईसीं तव्हां जेके बि 4-5 इंजीनियरिंग बैकग्राउंड जा आहियो, तव्हांखे तकलीफ़ आहे हिनमहिल, पर तव्हां हिन सभिनी खां अॻिते वधंदो, छाकाणि तव्हांजी स्टडी थोरी सुठी थियल आहे। थियो बि ईअं, 6 महीना उते साल खां पोइ पहिरियों इम्तिहान थियो। इंग्लिश में क्वालीफाई थी वियासीं, इकोनॉमिक्स में क्वालीफाई थी वियासीं, ऐं हिकिड़ो ॿियो सब्जेक्ट हुयो कम्यूनिकेशन, उन में बि थी वियासीं। अकाउंटिंग जेको मेन हुयो उन में बि B ग्रेड अचे वियो। ख़ैर महिनत कईसीं। कंप्यूटर में C अचे वियो। उते जो रूल इहो आहे त कंहिं में बि C आयो त जेके तव्हां पास बि कया आहिनि उहे बि ख़तमु। माना थोरो ॾुखी पढ़ायूं आहिनि, त सिर्फ़ु इंग्लिश मुंहिंजी एग्ज़ामिशन हुई, उहा निकिरी वई, बाक़ी ॿिया सभई सब्जेक्ट ॿीहर ॼणा पिया। ईअं वरी मूंखे नौकिरी मिली वई, या मिलिट्री अकाउंट्स जी अपॉइंटमेंट मूंखे थी। मिलिट्री अकाउंट्स जेको आहे सो CA में रावलपिंडी। हाणे रावलपिंडी साईं शादी मुंहिंजी थियल हुजे 97 में, मार्च में शादी कई हुजे ऐं जून में मूंखे इहो ऑर्डर मिलियो। सभई मुबारकूं ॾियनि पिया त माईअ जे वक़्त में मिली अथई नौकिरी। मां जो पियो सोचे हाणे माईअ जे वक़्त में माईअ खे छॾिणो थो पए। सो इहो ॾाढो ॾुखियो डिसीशन थिए पियो त हाणे मां इस्लामाबाद कीअं नौकिरी वञा। पघारूं उन 2740 रुपया सही, 11 ग्रेड जी नौकिरी, पघार ठीकु हुई उन हिसाब सां। पर माइटनि मिटनि में एॾी ख़ुशी हुई त साईं मिलिट्री अकाउंट्स में थियो आहे, माना बाबू थी वियो आहे। सो मुंहिंजी बि दिलि चए पई त भाई हिते मास्तरी बि कान थी मिले। सो उहो सफ़र असां शुरू कयो। ऐं तव्हां इन मां बि अंदाज़ हणो त मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो माना सखर क्रॉस कयो। अच्छा नौकिरीअ में माना एतिरी लाइफ थी वई हुई, कराची में रहियासीं, हेॾे होॾे रांदि बि खेॾीसीं, ऐं पर सखर ताईं अॻिते वञणु न थियो। ऐं शायदि फाइनेंशियल शयुनि जे करे मां पाकिस्तान टूर बि न करे सघियो हुअसि। यूनिवर्सिटी में कराईंदा आहिनि, पर अगेन उहो शायदि हुन वक़्तु 8-10 हज़ार जो ख़र्चो हुयो। हूअं भला साही थो वठां, हिकिड़ी सुवाल थो पुछां तव्हां खां। तव्हांखे हूअं घुमण फिरण जो शौक़ु नंढे हूंदे हुयो? ॾाढो। हा एतिरे क़दुरु जो मूंखे जहाज़ माना हूंदो त या जहाज़ ते चढ़िजे जेकर न, या हलाइजे न ईअं सफ़र करण जो। सफ़र करण त यूनिवर्सिटी जे दौर में रेल जहाज़ रेल में त ख़ैर सफ़र कयो कयोसीं। होसीं। यूनिवर्सिटी में बग़ैर टिकट जे सफ़र कयोसीं, जेको बि माहौल हूंदो हो बा चढ़ो, हर को करे थो। हैदराबाद खां चढ़ो अचे लहो, माना किथे बि वञणु थिए। पोइ मूंखे यादि आहे त असां मुंहिंजो दोस्त हो डॉक्टर मुनीर अब्बासी, उहो मेडिकल में हुयो, कराची आयो। असां 600 रुपए में टिकट वरितीसीं। ऐं उहो 600 कीअं, माना वरी हैदराबाद ताईं त मूंखे ख़बर अथव 60-70 रुपए में वञी पहुचूं हा। जेकॾहिं कंहिं कोच वोच में वञो आहे या इहे हलंदियूं। सो ॿई असां फोकर जहाज़ में चढ़ियासीं फस्ट टाइम, पंहिंजा पैसा भरे जहाज़ जो सफ़र। सखर बि क्रॉस था कयो? न सखर न, हे अॻे जी ॻाल्हि थो कयां तव्हांजी सफ़र जी, नौकिरीअ खां अॻे। ऐं जहाज़ हैदराबाद ताईं।
हा हा माना सिर्फ़ु जहाज़ जो सफ़र इहो करिणो यूनिवर्सिटी वञा पियो जहाज़ ते पियो वञा हा वरी इहे छा ई ख़्याल बि हूंदा हुआ माण्हूअ खे न हिकिड़े क़िस्म जो ॾिसो तव्हां पाण सम्झो गुरबत बि आहे हर शइ बि आहे पर पर पोइ वरी शौक़ु बि आहे विच में कटियां थो हा मूं सभई माण्हू ॾिठा आहिनि जिन खे घुमण जो क्रेज़ आहे ऐं उन्हनि घुमण जे लाइ पैसा बचाया आहिनि त इहे घुमण में कमु ईंदा अहिड़ो न आहे अच्छा तव्हांखे अहिड़ो क्रेज़ आहे अहिड़ो कॾहिं बि न माना मां जीअं असांजा संगत सभु वेंदी आहे मरी वेंदा कॾहिं मां न वियुसि हा हाणे जॾहिं नौकिरियूं मिलियूं आहिनि त हाणे बि माना वेंदा आहियूं ऑफिशियली त बि बसि होटल ते महदूद टाइम मिलंदो आहे त पोइ फैमिलीअ सां हाणे माना ॿ टे दफ़ा विया आहियूं त चवंदा आहियूं हाणे तव्हां मिलिट्री अकाउंट्स जो हा। इहो ॿेड़ो हले थो मिलिट्री अकाउंट्स में मूंखे नौकिरी मिली आहे 97 में माना तव्हां वञो मार्च था। में शादी थी आहे हा। जून में मूंखे नौकिरी मिली आहे पोइ ऑनरेबल पहिरियों दफ़ो मां हितां पुछा त भई हिते कीअं पहुचबो उते पिंडीअ में सभिनी ॿुधायो शालीमार में वञो लाहौर में लही वरी तव्हांखे बसूं मिलंदियूं कोच फैज़ाबाद मिलंदी। लही करे किथे होटल ते रही सुबुह जो मिलिट्री अकाउंट्स वञी जॉइनिंग कयो उते वियासीं त हिकु ॿ मूंखे ॿियो बि मिलियो पंहिंजो माइट बि मिलियो हिकिड़ो जेको माना हिते एतिरो तालुक़ु न हो पर उते फस्ट टाइम मिलियो त थोरो वास्तो थियो त भाउ किथां जो आहीं त उहो पंहिंजो कज़न ई हाणे तव्हां हुते पहुतो पहिरीं नौकिरी जॉइन था कयो हा अधी किथे उहा छॾे उहा आयो हिते अञा कराची घर बार कराचीअ में, ॾिसो हा। माहौल ॾिसो हा पराए हा। मुल्क था वञो अकेली शादी न हा। ॿार न बचो हा उनजो ख़्यालु छा हो का यादगिरी अथव शादी हाणे एॾी को पुराणी ॻाल्हि त कोन्हे उहा पहिरियां त ॾाढो ख़ुशि हुई अच्छा त मां नौकिरी मिली आहे ज़ारी हर घर वारी जो ख़्वाबु हूंदो आहे त मुंहिंजो घर वारो स्टेबल हुजे ऐं हिकिड़ी माना ज़ारी ख़्वाबु हूंदा आहिनि सभिनी जा त उहा ख़ुशी हुई हिन मामले में ऐं मां IC में बि कंदो हुउसि इन में हिकिड़ी लाइटर मोड ते ॻाल्हि आहे त जीअं जीअं असांजो माहौल हूंदो आहे ख़बर अथव त शादी करे अचिबी आहे त माईअ खे सभु को थोरो बिगड़ींदो आहे पियो पंहिंजे हिसाब सां हिनखे मुंहिंजे घरवारे खे चवंदा हुआ त सुबुह सां निकिरी थो वञे इहो शाम जो थो अचे 11-12 बजे इहे कम कहिड़ा आहिनि त उहो माना मूंखे चई न सघंदी त काॾे थो वञी छा थो करी पर दिलि में होसि हा पोइ ॾिसंदी मां जॾहिं वेंदो हुअसि मूंखे हाणे ॿुधाईंदी आहे त जॾहिं तव्हां मोटी ईंदा हो त मां सुबुह जो तव्हांजो रजिस्टर चेक कंदी हुअसि त केतिरा पना भरियल आहिनि ऐं शाम जो मोटी ईंदा हो त मां ॾिसंदी हुअसि 100 पेज तव्हां लिखी था अचो त मूंखे पक थींदी हुई तव्हां कमु करे थो चङे कम था वञो त इहे शयूं थोरियूं हुयूं ऐं बसि ज़िंदगी में हिकिड़ो माना अलाह साईं मूंखे हिकिड़ो बि शइ हो त तालीम सां मुंहिंजी ज़िंदगी बहितर थींदी उनजे करे ॾिसो इंजीनियरिंग बि कई हालांकि उन सां एतिरो फ़ाइदो न पियो पए मां चुप करे वेही रहां मिलिट्री अकाउंट्स जी नौकिरी मिली वई मां हिते बि चवां त हाणे बसि नौकिरी मिली वई आहे ऐं पर पोइ मां ICA में कंटिन्यू कई हाणे तव्हां हुते मिलिट्री अकाउंट्स में त जॉइनिंग ॾिनी न ॾिनी। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं जनाब ॾितल ख़ान सां जारी आहिनि नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं ऐं ख़बरचार कयूं हाणे सिंधी सभा जहिड़ो पहिरियों दफ़ो सखर क्रॉस करे वियो पिंडीअ पहुतो फैज़ाबाद खां थींदो पिंडीअ पहुतो हाणे उते छा थो करे हिकिड़ी साई खां पोइ